वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, अॼु पंहिंजे वीडियो जो आगाज़ इन दुआ सां था कयूं, जिथे हुजो शाला रब करीम जे रहम ऐं करम वारी नज़र में हुजो। नाज़रीन, असां जॾहिं बि का बि ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं, उन ॻाल्हाइण जे लाइ असांखे वर्ड वोकेबलरी जो हुजणु ज़रूरी हूंदो आहे। इंग्लिश सिखंदा आहियूं, उन जे लाइ सभ खां पहिरियां असांखे वर्ड्स यादि करणा पवंदा आहिनि, वर्ब यादि करणा पवंदा आहिनि। उन खां बाद में उन्हनि जी जक जोड़ करे असां ॿोली ॻाल्हाइणु सिखंदा आहियूं। अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं असां पंहिंजी सिंधी ॿोली खे मज़बूत बनाईंदासीं, बहितर बनाईंदासीं, त इन जे लाइ बि असांखे वर्डनि जी ज़रूरत पवंदी। जॾहिं असांजा वर्ड्स मुकमल हूंदा, ज़्यादा हूंदा, असां ज़्यादा बहितर सुठो ॻाल्हाए सघंदासीं। सो उन जे लाइ अॼु असां पंहिंजे जेको स्कूल जो असांजो जो किताब जेको पब्लिश थींदो, उन मां हिकिड़ो सबक़ु चूज़ कयो आहियूं जेको 3 अखरनि ते आहे। छो त 2 अखर पहिरियां ऑलरेडी पढ़ी चुका आहियूं ऐं हाणे असां जो 3 अखरनि ते पढ़ंदासीं ऐं 3 अखरनि खे ज़बर ईंदी। उमेदु कयां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। जेकॾहिं पसंदि अचे त असांखे जे वीडियो खे लाइक कजो, सब्सक्राइब कजो असांजे चैनल खे, ऐं उन सां गॾु गॾु जेकॾहिं का कमी पेशी थिए त पंहिंजी कमेंट खां, पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। ऐं हिकु दफ़ो वरी अव्हांजो शुक्र। अचो त हाणे मेन मक़सदु। हींअर मूं अलिफ़ खां वठी ये ताईं लिखिया आहिनि जेके बि अखर। पहिरियों अलिफ़ वारा अखर, उन खां बाद में बे बदक वारा, उन खां बाद में बे बुक वारा, ऐं बे भिति ते तारो थे थेलो। अहिड़े तरीक़े सां असांखे जेके बि अखर मिलिया आहिनि मुनासिब, उहे असां लिखिया आहिनि। हाणे अचो त इन्हनि खे पढ़ी वठूं। पढ़ण जो तरीक़ो जेकॾहिं असां हिजे सां पढ़ंदासीं, अलिफ़ ज़बर अ, दाल ज़बर द ऐं लाम ज़बर ल, अ द ल। अलिफ़ ज़बर अ, खे ज़बर ख, रे ज़बर र, अ ख र। अलिफ़ ज़बर अ, ङे ज़बर ङ, रे ज़बर र, अंग र। ऐं जेकॾहिं असां हाणे रवा में पढ़ंदासीं त आसान तरीक़ो आहे बदक, बसर, बकल, बलब, बकर, भगल, ततल, तसर, यानी तसर हिकिड़ो थींदो आहे उनजी जमो, तसर, थकल, टकर, समर, पकड़, पत्तर। जेका जॻहूं ढकण जे लाइ असांखे काननि जी हिकिड़ी पत्तर जेका ठाहींदा आहिनि आमतौर ते माण्हू, उहा पत्तर। पत्तर, पत्थर, पकल, पछम, जबल, जज़म, जन्नत ऐं झपड़, यानी कंहिं शइ खे झपड़िणो, झाटो हणणो, झपड़। चकर, चपर, छपर, छबर, हे गांव आहे हिकिड़ो जेको ॿनियुनि में अक्सर करे ज़मीनुनि में थींदो आहे। हजम, खचर, ख़बर, धरम, ॾमर, ड्रखण। ही हिकिड़ो शहर बि आहे, ड्रखणनि जो शहर। ऐं ड्रखण जेको आमतौर ते काठ जो कमु कंदो आहे, उनखे ड्रखण बि चइबो आहे, उनजी जमो ड्रखण। ड्रगड़, यानी मानी जो जेको लोलो थींदो आहे, उनखे ड्रगड़ बि चइबो आहे। ढबल, ढकण, रहल, रसम, रकम, रबड़, रहड़। ज़हर, ज़हर, उनजी जमो ज़हर। ज़बर, ज़ख़म, सबक, सॼण, यानी दुश्मन जो अपोज़िट जेको थींदो आहे, ज़िद। सॼण, सॼण वाहिद ऐं सॼण जमो आहे। सफ़र, संगर, बबरनि जा संगर थींदा आहिनि। सनद, यानी सर्टिफिकेट। शहर, सरफ, ज़रब, तरफ़, ज़फ़र, अजब, अमल ऐं गज़ब। हिकिड़ो थींदो आहे गज़ब, यानी कावड़, गुस्सो। गज़ब, फलक, कबर, कदम, कसम, कलम, कपह, ककर, कसर, कतल, खबड़, गदह, गणप, लवड़, लतड़, लछण, महल। ही महल यानी टाइम, वक़्तु। ही महल यानी जेके जॻहूं ठहियल हूंदियूं आहिनि, महल। मलम, मच्छर, नज़म, नज़र, वसम, वकड़, वलर, हकल। त नाज़रीन, ही अखर मूंखे वॾी कोशिशि सां मूं हथ कया। अलिफ़ खां वठी ये ताईं जेके बि मूंखे मिली सघिया उहे मूं लिखिया आहिनि, कोशिशि कई आहे, अखर अखर ते महिनत कई आहे। जेकॾहिं इहा महिनत तव्हांखे पसंदि ईंदी हुजे त बराए करम असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। अव्हांजी तमामु घणी महिरबानी थींदी। थैंक यू सो मच।